4 महीना अॻु मोटरसाइकिल जे मामले ते अदालत ॿिनि SHOs खे 2 साल कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। फर्स्ट सिविल जज मजिस्ट्रेट मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट ख़ालिद हुसैन जतोई जी अदालत केस जी ॿुधणी कंदे ॿिन्ही SHOs खे 2 साल कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। केस जे फरियादी मोहम्मद खान बालकानी कोर्ट में इज़हार कयो हो त मोटरसाइकिल चोरी थियण बैदि ॿिन्ही SHOs अॻूणे SHOs इन वक़्तु गज़नफर भुट्टो 30,000 घुरिया हुआ ऐं उन खां बाद जॾहिं SHO B सेक्शन इलियास ओडो मुक़ररु थियो त उन 35,000 भंग तलब कयो हो। पैसा ॾियो त उन्हनि खां पोइ मोटरसाइकिल जी वापसी मुमकिन थींदी। जंहिं बाद फर्स्ट सिविल जज जुडिशनल मजिस्ट्रेट क्रिमिनल ट्रायल कोर्ट ॿिन्ही SHOs मथां ॾोह साबित थियण बैदि ख़ालिद हुसैन जतोई जी अदालत अॻूणे SHO B सेक्शन गज़नफर भुट्टो ऐं SHO B सेक्शन इलियास ओडो खे 2 साल कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। फारूक हैदर मलक, सिटी न्यूज़, कंदकोट।